घर वही वही एडी सुस्ती अची है न सच्ची बुधाया 2 बजे उथे आयो असां हाणे सनान कयो थी मां ना नई ड्रेस पाती थी मां महीने खां पोइ। हां भैया भाभी सच्ची थी ॻाल्हाए बे पुछांसि त सही वरी जवाब हमेशा पुछी करे ॾियणु खपे। लेकिन तव्हां घर वही जाम कम कया असां ॿुधियो खबर हुई मूंखे ये ॻाल्हि जरूर कढणी तूं ॾाढो किनो आहे। ॿुधायो ॿुधायो। पर भाई माइन जा कम भी जाम था थियनि हिन दफ़े वरी भी इन्हनि करायो अथऊं मूंखे कम। तव्हां ॿुधायो तव्हां स्पेशल कम कहिड़ो कयो अथव तव्हां उहो ॿुधायो पंहिंजी तारीफ़ पाण कयां। हा जेको बि अथव फटाफट ॿुधायो। हेॾी त छिलका ॾिस न बिस्ता हे सभु मां लॻाया थी मांसि राति जो वेही करे। चई डिज़ाइनर ड्रेस खपे ऐं टेलराणी बंदि अथसि। साई नेल पॉलिश त ठीक हुई पर साओ गाह छो लॻाए थी मथे ते। ॾिस इरादो न हुयो मुंहिंजी भेण चई नेल पॉलिश लॻाए वरी मां चयो मथो अलॻि थो लॻे हुन चई बॉडी अलॻि थी लॻे। नवनि जो त ॿुधाए कुझु नवो हे ॾिस हे ॾिसो असांजी शैतानी शंभू आहे नव। अरे मां पहिरों ई न कटिया बाक़ी त सॼो हाणे लॉकडाउन जो कमाल थी शुरूअ में न पियो वणे पर हाणे मज़ो थो अचे। मूंखे ॾे न सोचिजांइ बि न त भाई हेॾे लॉकडाउन असर क्लियर अथव भाऊ खे ॾिसो। छा कंदासीं हजम बंधन मां त पंहिंजा वार पाणी लाहे छॾिया मथां मस्त टोपी पाए छॾी। पर दोस्त कुछ भी चओ लॻो छा पियो आहे सेम मुंहिंजी दिल्ली वारी मासी वांगुरु लॻो पियो आहे। ॾिसो मां जेको पाईंदो आहे न उहो ई लेटेस्ट फैशन थी वेंदो आहे। ॿियो भाऊ तव्हां पंहिंजे लाइ कुझु ॿुधाइणु चाहींदो छाहे पब्लिक त कुझु पुछणु चाहे नथी तव्हां खां। मां ॿुधाइणु चाहींदुमि मां अंडरटेकर जो फैन आहियां ऐं मां अंडरटेकर लॻो पियो आहियां। कंहिं पागलनि जो इलाज त भॻवान बि न करे सघंदो त। अच्छा ॿुध न तोखे घर वारा कुझु चवंदा नथी सॉरी। नॉट एट ऑल सची ॿुधाए ये नेल्स मां बाहुबली सेट सां चोरी कया ऐं पोइ कोड़े तेल में भिॼाए रखिया ऐं पाणी चमकण लॻा। ॾिस जेतिरा माण्हू ओतिरी ॻाल्हियूं हिते लेडीज़ आयूं आहिनि चवनि थियूं पार्लर बंदि आहे हिन छोकिरीअ पंहिंजा वार पाण कलर कया आहिनि त असांजा बि कंदी आहे। ईअं मां नेल पेंट जो कोर्स कयो आहे ऐं नेल पेंट ऐं हेयर पेंट में त फ़र्क़ु सिर्फ़ु नेल ऐं हेयर जो ई आहे ऐं मां त माना नवनि जो कलर ई मथे ते हणी छॾियो ऐं मूंखे पासे वारनि जा बि फ़ोन चङा अचनि था लेकिन मां छा हाणे वञी सघंदी आहियां पर हाणे वायरस था फैलजनि त मूंखे दिलि नथी थिए। सेठ मूंखां तव्हांखां इहो सवाल पुछणो की ॾिसो दाणू बंदि आहिनि त बिना दाणूअ तव्हांजी ज़िंदगी कीअं थी हले गाॾी कीअं थी हले छा था कयूं माना। नशो एक्चुअली ॾिसो आहे त ख़राबु न करणु न खपे ऐं हिन टाइम ते त बिल्कुलु न जेॾी महिल 100 जो क्वार्टर 500 रुपए थो मिले। मतिलबु इहा ॻाल्हि न असां दाणू न पीअंदा आहियूं अॻे महीने असां बाल्टियूं बड़े बड़े दाणू पीतो आहे ॿिनी। हाणे अहिड़ो बड़ो वर्थ न आहे हिन टाइम ते एॾा ख़र्च करण ऐं असांजे त माना कीअं ज़रूरत बि नथी पए। असांजी ज़ाले अखियुनि में एतिरो नशो आहे की दाणू पीअण जी काई घुर्ज ई न आहे। सिखो तव्हां सिखो ज़ाले अखियुनि में नशो ॻोल्हियो। हा बिल्कुलु लॉकडाउन जो लुत्फ़ वठो। मोदीअ लाइ कुझु चवंदो मां छा चवंदुमि मां त इहो ई चवंदुमि हर मोदी। हाणे ॾिसो लॉकडाउन जो टाइम चालू आहे तव्हां यंग आहियो ऐं हाणे की यंग जनरेशन बि चालू थी असांजे चैनल ते अचनि त उहो चवनि था की असां घर वेही एॾो तंग थी विया आहियूं भई सुम्ही बि घणो सुम्हूं ऐं पिक्चरूं ॾिसी बि आख़िर घणियूं ॾिसूं। सही था चवनि हिकदमि सही था चवनि। मूंखे पाण खे चक्कर अचणु चालू थी विया पहिरें हफ़्ते में ई मां चयो मूंखे त वायरस न लॻी वियो आहे। हलो इहो त थींदो रहंदो। मूंखे ॿियो इहो पुछणो तव्हां की ॾिसो हाणे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड त मिली नथा सघनि पाण में त हाणे माना कीअं हलंदो कमु लफड़ा थींदा की न ठीकु थींदो। हिन ॻाल्हि ते ॾिसो मूंखे बि डाउट आहे यार मुंहिंजी गर्लफ्रेंड त मूंखे पक छॾे वञण वारी आहे। छा आहे हाणे वजन एॾो वधी वियो आहे घर वेही ख़ाली खाऊं था सुम्हूं था त माना पेट ॿाहिरि ईअं अची वियो आहे मुंहिंजो।